ओम शांति। आज मीठा मीठा से बाबा ब्रह्मानंद द्वारा चवंता मीठे मीठे बच्चे बाबा पाण के पेरो पेरो केड़ी स्मृति याद है कि पांजे पाण के आत्मा समझी करे बाप जी याद में वियो। आत्मा इनकी परम पिता परमात्मा अज चए तो ॾिसो तव्हां मूंखे भक्ति मार्ग में ॾाढो यादि कयो न। हाणे मां तव्हांजो बाप, तव्हां आत्माउनि जे लाइ आयो आहे हिन सृष्टि ते, तव्हांजे बुलावे ते आयो आहे। इहा पुराणी पतित दुनिया आहे न, हिन करे सभी आत्मायूं दुखी आहिनि त कंहिंखे सॾु थी करनि पंहिंजे पीउ परमात्मा खे। हाणे मां तव्हांखे पावन ठाहे करे तव्हांखे हिन दुख भरी दुनिया खां दूर पंहिंजे घर परम धाम में वठी वञण जे लाइ आयो आहे। हुन जे लाइ पहिरियों तव्हांखे पावन ठाहिणो पवंदो। छो जी पंहिंजो जेको घर आहे न उहो पवित्र धाम आहे, पावन धाम आहे। हुते पतित आत्मा रही न सघंदी आहे, वञी ई न सघंदी आहे। छो जी पतित आत्माउनि जे मथां ॾाढो विकारनि जो बोझो हूंदो आहे। जन्म जन्मांतर जे हिसाब किताब सां भरल हूंदी आहे न उहा आत्मा। त आत्मा खे पहिरियों पूरो पंहिंजो हिसाब किताब पूरो करणो पवंदो, पंहिंजे पाण खे पूरो पावन ठाहिणो पवंदो। छो जी हुन दुनिया में पवित्र शांत स्वरूप आत्मा ई वञी सघंदी आहे। हिन करे मां पतित पावन हाणे आयो आहियां तव्हां सभिनि पतित आत्माउनि खे पावन ठाहिण। मूंखे सॾु बि इन करे ई कंदा आहिनि, हे पतित पावन ओ गॉड फादर असांखे हिन पुरानी दुनिया जे दुखनि मां छुड़ाए, लिबरेट कर, असां सभिनि खे घर वठी हल। कंहिंखे बि पतो न आहे न असां आत्मायूं, असांजो पीउ परमात्मा असांजो घर किथे आहे, कंहिंखे बि न पतो आहे। तव्हां अॼु खां पहिरियों इहे कोई ॻाल्हियूं तव्हां ॿुधी अथव कि असां आत्माउनि जो पीउ परमात्मा परम धाम निवासी आहे, उहो 5000 साल में हिकु बार अची करे असांखे पावन ठाहींदो आहे। इहे ॻाल्हियूं त हिकु ई बार पूरो कल्प में आत्मा ॿुधंदी आहे। शिव जी बाबा चईंदा आहिनि कि सत्य त्रेता में त तव्हांखे आत्मा जी स्मृति रहंदी अथव, लेकिन द्वापर खां जीअं जीअं दुख वधंदो वेंदो आहे त आत्मा ख़ुदि खे, बाप खे, सभिनि खे भुलिजी वेंदी आहे। छो जी आत्मा जी शक्ति ख़तम थी वेंदी आहे न, स्मृति खां विस्मृति थी वेंदी आहे। इहो आहे स्मृति विस्मृति जो खेल। हाणे मां तव्हांखे जन्म जन्मांतर जे पापनि सां मुक्त करणु आयो आहे। बाक़ी गुरु जेका हूंदा आहिनि उहे तव्हांखे कोई जन्म जन्मांतर जे पापनि सां थोरी मुक्त कंदा अथव। ॾिसो कंहिंजो गुरु कयल हूंदो आहे त बि हुनखे दुख त ईंदो अथसि न। हिन जो मतिलबु गुरु जेका हूंदा आहिनि उहे सिर्फ़ु तव्हांखे थोरे समय जे लाइ सुख शांति जी राह ॾेखारे सघंदा आहिनि, लेकिन पंहिंजे जीवन में पूरे जेका बि पंहिंजा हिसाब किताब आहिनि उन सभिनि खां मुक्त केरु करे सघंदो आहे? सिवाय परमात्मा जे कोई बि पाण खे मुक्त न करे सघंदो आहे। हिन दुनिया में कंहिंखे बि दुख न थिए। मनुष्य आत्मा त छॾो, जीव जंतु प्रकृति बि पंहिंजे हिसाब सां सही ढंग सां हले, जीव जंतु खे बि दुख न थिए, अहिड़ो करण वारो त सिवाय परमात्मा जे ॿियो कोई आहे ई न। उहो ई मुक्ति जीवन मुक्ति दाता आहे न। हिकु बार ई अची करे मनुष्य आत्माउनि खे मुक्ति जीवन मुक्ति जो रास्तो ॿुधाईंदो आहे। कॾहिं? संगम ते अची करे। बाबा चवंदा आहिनि ॾिसो मां तव्हांखे अहिड़ी जीवन मुक्ति जो रास्तो ॿुधाईंदो आहे जो पूरो अधु कलाक तव्हांजे जीवन में कॾहिं दुख ईंदो ई कोन अथव। हाणे विश्व में शांति स्थापन करण लाइ परमात्मा सृष्टि ते आयो आहे। कंहिंजे तन द्वारा पाण खे विश्व में शांति खे हुनजी राह ॿुधाईंदो आहे? ब्रह्मा तंत्र वारा। सन्यासी बि मुक्ति त चाहींदा आहिनि न, हुननि खे बि मुक्ति जो रास्तो न पतो आहे, तॾहिं त ब्रह्म महातत्व सां योग लॻाईंदा रहंदा आहिनि। परंतु कीअं सुख शांति मिले, इहे ख़ुदि बि तप कंदा रहंदा आहिनि कि असांखे राह ॾेखारे। त केरु बिना तप करे सुख शांति ॾेई सघंदो आहे पाण खे? उहो आहे परमात्मा। परमात्मा सुख शांति मुक्ति जीवन मुक्ति जो वरसो कंहिंखे ॾींदो आहे? आत्माउनि खे। हाणे बाप पाण खे ज्ञान थो ॿुधाए न, जंहिंसां पंहिंजे जीवन में सुख शांति अची वेंदी। आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना करण बाप आयो आहे। बाबा चवनि था तव्हां आत्मायूं धर्म भ्रष्ट कर्म भ्रष्ट थी वई आहियो न। हाणे मां तव्हांखे तव्हांजे
श्रेष्ठ धर्म जी स्थापना करण आयो आहे। हुन जे लाइ तव्हांजे कर्मनि खे बि श्रेष्ठ ठाहिणो आहे। तव्हां पवित्र प्रवृत्ति मार्ग वारा हुयो। ये लक्ष्मी नारायण पवित्र प्रवृत्ति मार्ग वारा हुया न। हिन में घर बार छॾण जी कोई दरकार न आहे। घर गृहस्थ में रहंदे सिर्फ़ पवित्र रहणो आहे, बाप खे यादि करणो आहे, दैवी गुणनि जी दान करणी। ॾिसो पहिरियों त सन्यासी बि सुठा हूंदा हुया न, जंगलनि में वेही करे तप कंदा हुया। हाणे त ख़ुदि बि दुनिया में अची विया आहिनि, त उहो बि हिकु गृहस्थीपन में ई अची विया आहिनि। दुनिया में ईंदा आहिनि त घर घर में बि सभिनि जे वेंदा आहिनि, उन्हनि जे फंक्शन आदि ते वेंदा आहिनि। त एतिरो तप त न थी सघंदो आहे न। पहिरियों त जंगलनि में दुनिया खां परे रहंदा हुया, हाणे त दुनिया में ई रहंदा आहिनि। त पोइ ओड़ो तप बि न थींदो आहे, त दुनिया बि तमो प्रधान थी वई आहे न। पहिरियों हुननि जे तप सां दुनिया में दुख थमल हुयो, हाणे उहो बि ओड़ो तप नथा करनि त दुख ॿियो ई वधंदो थो वञे। त हिन करे केरु आयो आहे? सृष्टि जो बाप, मनुष्य सृष्टि रूप, मनुष्य सृष्टि जो बाप आयो आहे, रचयिता आयो आहे न, पंहिंजो बाप हिन सृष्टि ते आयो आहे। चए थो तव्हां त ॾाढो दुखी थी आयो आहे, हाणे मां तव्हांजे लाइ नई दुनिया ठाहिण आयो आहे। पतित दुनिया, पतित शरीर में बाप अची करे पाण खे पंहिंजे लाइ नई दुनिया जी स्थापना करण ईंदो आहे। 5000 साल जी ही ॻाल्हि आहे, लाखों वर्ष जी ॻाल्हि कोन्हे। न मां सर्वव्यापी आहियां, न मां हर हिक में आहियां। बाबा चवंदा आहिनि की ॾिसो कई माण्हू चवंदा आहिनि आत्मा सो परमात्मा, वरी चवंदा आहिनि सर्वव्यापी बि आहे, वरी केॾी प्रकार जी मुंहिंजे लाइ ग्लानी कंदा आहिनि न, तॾहिं बि मां सभिनि जे मथां उपकार करणो ईंदो आहे। ॾिसो के चवंदा आहिनि न, निंदा तव्हांजी जो करे मित्र असांजो सही। परमात्मा बि पाण परमात्मा जी केॾी ग्लानी कई आहे, परंतु फिर बि बाबा पाण खे पतित दुनिया, पतित शरीर में अची करे पंहिंजे लाइ सुख जी दुनिया थो ठाहे। त अहिड़ो कोई हूंदो पाण कंहिंजे एॾो अपमान करूं ऐं वरी बि उहो अचे? त बराबरि पाण भॻवान जे लाइ चयो आहे न, सर्वव्यापी आहे, कच्छ मथ अवतार आहे। लेकिन तॾहिं बि बाप आहे त ॿारनि जे दुख जे कारण सृष्टि में ईंदो आहे, सभिनि खे पंहिंजी ग़लतियुनि जी अहसासु ॾियारंदो आहे, पहिरियों ज्ञान ॾींदो आहे। ॾिसो तव्हां हीअं चयो, हिन करे तव्हां पाप आत्मा ठहियो। पोइ अगरि जेकी आत्मायूं सम्झी वेंदियूं आहिनि की बराबरि भॻवानु इहो न आहे, उहो त निराकार ज्योतिर्बिंदी असांजी आत्मा जो पीउ आहे, ऐं उहो इहे सभु चइणु छॾे छॾंदा आहिनि की भॻवानु सर्वव्यापी आत्मा सो परमात्मा, ऐं ॿियूं बि जेकी ॻाल्हियूं परमात्मा जे लाइ उल्टी सीधी चई अथनि, त उहो त पापनि खां मुक्त थी वेंदा आहिनि। लेकिन जेका आत्मायूं मञंदी न आहिनि, ॿियो ई भॻवान जे लाइ या फिर ॿियो ई विकार आदि या बुरो कमु कंदी रहंदियूं आहिनि, त पोइ उन्हनि खे सजा बि मिलंदी आहे। पुरुषोत्तम संगम युग ते हिकु ई बार अची करे मां तव्हांखे हीअ राह ॾेखारींदो आहे, समझ ॾींदो आहे। जेको जे अनुसार समझ के धारण कंदो आहे, उन अनुसार वो पवित्र थींदो वेंदो आहे, उनजी बुद्धि जो तालो खुलंदो वेंदो आहे, उन अनुसार ई उनखे सत्संग में पद मिलंदो अथसि। बाबा चए थो मां कंहिंजे मथां आशीर्वाद न कंदो आहे, आशीर्वाद त तव्हांखे ख़ुदि जे मथां ख़ुदि ई करिणो अथव। जेकी मां मत ॾियां थो हुनखे सम्झी करे हलो। भक्ति मार्ग में तव्हां केॾा धक्का खाधा अथव न मूंखे ढूंढण जे लाइ। ॾिसो तलाव में बि सनानु आदि करणु वेंदा आहियो, सम्झंदा आहियो असां हिन तलाव में सनानु करे पावन ठही वेंदासीं। हाणे काथे उहो पाणी ऐं काथे पतित पावन बाप जो आत्माउनि खे पावन कंदो आहे। पाणी सां सनानु कंदासीं त शरीर जी धुलाई थींदी न, आत्मा ताईं पाणी वेंदो आहे छा जो आत्मा जा पाप धुलिजी वञनि? त पोइ आत्मा ताईं केरु वञी सघंदो आहे? आत्मा जो पीउ। आत्मा बि ॾेखारे में न ॾींदी आहे, परमात्मा बि ॾेखारे में न ॾींदो आहे। त परमात्मा जी शक्ति सां आत्माएं पावन थींदियूं। छोकी आत्मा बि शक्ति आहे न, उहो वॾी शक्ति ई नंढी शक्ति खे पावन ठाहे सघंदी। वॾी शक्ति सां ई पाण आत्मायूं नंढी शक्ति जेकियूं आहिनि उहे शक्तिशाली थी सघंदासीं। जेकी पंहिंजी शुद्ध शक्तियूं हुयूं, जेकियूं हाणे उल्टी शक्ति थी वियूं आहिनि, बुरियूं थी वियूं आहिनि न पंहिंजे अंदरि। पाण विकारनि जे वश थी करे कर्म था करूं, त परमात्मा पंहिंजी शक्ति सां
पंहिंजे अंदरि शक्ति भरंदो आहे जंहिंसां पाण विकारनि सां मुक्त थी वेंदा आहियूं, पावन थी वेंदा आहियूं। भक्ति मार्ग ऐं ज्ञान मार्ग में राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। काथे भक्ति मार्ग में असां भॻवान खे ढूंढंदा हुयासीं, भॻवान खे यादि कंदा हुयासीं, ऐं ज्ञान मार्ग में असां भॻवान सां मिलूं था ऐं भॻवान असांखे रोज़ नई नई ॻाल्हियूं थो ॿुधाए। भॻवान पाण खे मत थो ॾे। काथे पाण महिमा ॻाईंदा हुआसीं, तूं ईअं आहे, तूं ईअं आहे। काथे उहो महिमा लाइक़ु छो ठहियो? उनजा कर्म अहिड़ा छा हुया जो उहो एतिरो महिमा लाइक़ु थियो? त हुनजा कर्म पाण प्रैक्टिकल में महसूस था करो कि बरोबर परमात्मा केॾी महिनत कई हुई न पाण आत्माउनि सां। 5000 साल पहिरियों बि कई हुई, हाणे बि कई अथई कि पतित दुनिया पतित शरीर में अची करे उहो पाण खे ज्ञान थो ॿुधाए, समझ थो ॾे। हर आत्मा जे लाइ केॾो प्यार सां सभिनि खे सम्झाईंदो आहे। त अहिड़ो परमात्मा जा कर्म ॾिसो केॾा ऊचा आहिनि। तॾहिं त भक्ति मार्ग में हुननि जो गायन आहे न, मनुष्य केतिरा घोर अंधियारे में आहिनि, कुंभकर्ण जी नींद में सुम्ही पिया आहिनि। इहे त तव्हां ॼाणंदा आहियो न, गायल बि आहे विनाश काले विपरीत बुद्धि विनशंति। हाणे तव्हांखे पूरो पुरुषार्थ करणो अथव, परमात्मा सां प्रीत बुद्धि रखणी अथव। परंतु पोइ बि माया घड़ी घड़ी बुलाए छॾंदी आहे, लेकिन पाण खे हमेशह यादि रखिणो खपे। अंत ताईं पाण खे यादि रखिणो आहे कि महात्मा मुंहिंजो पीउ परमात्मा हाणे मूंखे रावण मथां विकारनि सां मुक्त कराए पवित्र ठाहे पंहिंजे घर वठी वञण लाइ आयो आहे। ऐं पोइ पाण सतयुग में पंहिंजे पंहिंजे अनुसार ईंदासीं। ॾिसो बाबा चवनि था कि स्कूल में कॾहिं अखियूं बंदि करे थोरी वेहबो आहे। हिते बि भॻवान पाण खे पढ़ाए थो न, आत्माउनि जो बाप टीचर ठही करे आत्माउनि खे पढ़ाए थो। त हिते बि अखियूं न बंदि करणी खपनि। भक्ति मार्ग में भॻवान खे यादि करण जी शिक्षा ॾींदा आहिनि कि अखियूं बंदि करे। लेकिन पाण खे कहिड़ी अखियूं बंदि करणियूं आहिनि? ॿाहिरां जी दुनिया खे ॾिसण वारी अखियूं बंदि करणी। आत्मा खे स्मृति में रखी करे परमात्मा खे यादि करणो। परमात्मा बाप चए थो इहे स्थूल अखियूं जेकी तव्हांखे ॿ अथव, इहे बंदि करण जी दरकार न आहे। लेकिन जेकी मन ऐं बुद्धि अथव हुन में ॿियो सारी दुनिया जो कोई बि वीचार न हुजे, कुझु बि थींदो रहे। लेकिन पाण खे त कंहिंखे यादि करिणो आहे? परमात्मा बाप खे। ॾिसो पाण आत्माउनि में एतिरी शक्ति न आहे कि पंहिंजे आसपास जेको बि कुझु थिए थो हुनखे पाण सुधारे सघूं। लेकिन पाण अगरि सभु कुझु ॾिसंदे हुए बि ॿुधंदे हुए बि न ॿुधी करे न ॾिसी करे परमात्मा खे यादि कंदासीं त परमात्मा जी शक्ति सां उहो ॻाल्हि ठीकु थी सघंदी आहे। त छो न पाण इहे कमु करो? पाण खे अखियूं बंदि करे परमात्मा खे न यादि करिणो आहे। पाण खे दुनिया खे ॾिसण वारी अखियूं, देहिक दृष्टि जेकी थींदी आहे न, देह खे ॾिसण जी, देह जे संबंधनि खे ॾिसण जी, देह जे पदार्थनि खे ॾिसण जी, इहे अखियूं बंदि करणियूं। ऐं कहिड़ी अख सां ॾिसणो आहे? मां आत्मा हिन अखियुनि सां ॾिसां थी, मां आत्मा हिन कननि सां ॿुधां थी, मां आत्मा हिन मुख सां ॻाल्हायां थी। हिन स्मृति में रही करे पाण खे भॻवान खे यादि करिणो आहे, कर्म करिणो। भॻवान अर्थात मुंहिंज आत्मा जो पीउ। सोचो परमात्मा बाप मुंहिंजो बाप आहे, जेके माण्हू भॻवान भॻवान ईश्वर ईश्वर चई करे एॾी दूर दूर वञी करे ढूंढनि था ऐं अञा ताईं बि भटकनि था, उहो मूंखे घर वेठे मिली वियो। कहिड़ी स्मृति सां? कि मां केरु आहियां? आत्मा। ऐं मुंहिंजो पीउ केरु आहे? परमात्मा। त भॻवान अर्थात जेको अशरीरी हुजे, अजन्मो हुजे। त परमात्मा तव्हांखे मिली वियो, परमात्मा जहिड़ी शक्ति तव्हांखे मिली वई, त तव्हां केॾा भाग्यशाली आहियो न। ॾिसो गायल बि आहे न, नज़र सां निहाल करण वारो, इहो परमात्मा जे लाइ ई गायल आहे। परमात्मा ई पंहिंजी आत्मिक दृष्टि सां पाण खे निहाल कंदो आहे न। देवताउनि जे लाइ गायल न आहे, इहा संगम युग हाणे जे लाइ गायल आहे, जेकी जॾहिं परमात्मा हिन सृष्टि ते अची करे पाण खे आत्मिक दृष्टि सां ॾिसंदो आहे त पाण निहाल थी वेंदा आहियूं। नज़र सां ई आत्मिक दृष्टि सां परमात्मा ॾिसंदा आहिनि त पाण मनुष्य खां देवता ठही वेंदा आहियूं। त जादू थी वियो न। परमात्मा कोई नंढो वंढो जादू न कंदो आहे।
कि ॾेखारींदा आहिनि न कहिड़ी चीज़ सां छा ठही वियो, कहिड़ी चीज़ सां छा ठही वियो। परमात्मा बाप चए थो इहे सभु जादू आदि मां न कंदो आहियां, मां छा कंदो आहियां, कलयुगी असुरी मनुष्य खे सतयुगी देवता ठहिण लाइ लाइक़ु ठाहींदो। असुरी स्वभाव संस्कारनि खे मिटाए करे दैवी स्वभाव संस्कारनि जी धारणा कराईंदो आहे। इहो मां जादूगरी कंदो आहियां, आत्माउनि खे चार्ज कंदो आहे न। ॾिसो बाबा वेही करे पाण आत्माउनि में शक्ति थो भरे, ऐं पाण अगरि अखियूं बंदि करे वेहींदासीं त छा थींदो? स्कूल में अखियूं बंदि करे वेहिबियूं आहिनि छा? न त सुस्ती ईंदी आहे न। पढ़ाई पढ़ूं था, पढ़ाई अखियूं खोले करे पढ़बियूं आहिनि या बंदि करे पढ़बियूं आहिनि? पढ़ाई पढ़ंदासीं तॾहिं त सुठो कमाईंदासीं न। त हाणे बाबा पाण खे पढ़ाए थो, पंहिंजी कमाई आहे इहे ई ॿुधी करे सम्झी करे जीवन में धारण कनि ऐं ॿियनि खे ॿुधाइनि। त जीवन में धारण कयो ऐं ॿियनि खे ॿुधायो, इन रीति त पंहिंजी कमाई थींदी न। ॾिसो लाखों पद्मनि जी कमाई पाण खे बाबा कराए थो, कमाई कंदा आहियूं त उबासी थोरी ॾिबी आहे। हिते बाबा आत्माउनि खे सुधारण आहियूं। हुतां जी एम ऑब्जेक्ट केॾी वॾी आहे न। उन्हनि जी राजधानी ॾिसो केॾी ऊची आहे, देवताउनि जी राजधानी। तॾहिं त उन्हनि जा एॾा ऊचा ऊचा मंदिर सुंदर आदि ठाहिनि। छो जी सत्युग में उहे एॾा सुठी तरीक़े सां रहंदा हुया। मंदरनि में त न रहंदा हुया, महलनि में ई रहंदा हुया। लेकिन हाणे उन्हनि जी यादगार में उन्हनि जे लाइ मंदिर आदि एॾा सुठा आदि ठाहिनि। स्वर्ग जहिड़ी जॻह में छा न हूंदो। स्वर्ग जो सदगति दाता बाप अची करे हाणे पंहिंजी सदगति करण आयो आहे न। बाक़ी धर्म स्थापक त ईंदा आहिनि, धर्म स्थापन करे पोइ पुनर्जन्म वठी करे हुनजी पालना कंदा आहिनि। लेकिन बाबा चए थो कि मां धर्म स्थापन करे पोइ वापसि हली वेंदो आहे। पोइ धर्म जी पालना बि जेका धर्म वारा हूंदा आहिनि उहो ई कंदा आहिनि, मां न कंदो आहियां। छो जी मां अगरि धर्म जी पालना करां त मूंखे जनम मरण में बि अचिणो पए। लेकिन मां त जनम मरण खां परे आहियां न। मां अगरि जनम मरण में अची वेंदमि त मां बि दुख सुख में अची वेंदमि। पोइ जॾहिं सभु दुखी थी वेंदा त उन्हनि खे सुख जी राह केरु ॿुधाईंदो? हिन करे मां शरीर वठंदो ई न आहियां। पोइ जॾहिं तव्हां अति दुख में अची वेंदा आहियो न, पोइ मां हिन सृष्टि ते अची करे तव्हांजी सभु दुखनि खे दूरि कंदो आहे। ऊच ते ऊच भॻवान खे चइबो न, परंतु उहो केरु आहे, कंहिंखे चइबो आहे, इहे न ॼाणंदा आहिनि। बसि वॾो लिंग ठाहे छॾंदा आहिनि। हाणे भॻवानु कोई साइज़ में वॾो थोरी आहे। जीअं आत्मा आहे उअं ई परमात्मा ज्योतिर्बिंदी आहे। लेकिन परमात्मा वॾो कंहिं हिसाब सां आहे? हू सर्वशक्तिवान आहे, हुनमें सर्व शक्तियूं गुण कलायूं अथसि। बाबा चए थो कि मूं में जेकी शक्तियूं आहिनि उहे कॾहिं ख़तमु न थींदियूं आहिनि। हिन करे मूंखे सर्वशक्तिवान चवंदा आहिनि। ऐं तव्हां आत्माउनि में बि शक्तियूं अथव, लेकिन तव्हां जनम मरण जे चक्कर में अची करे शक्तिहीन ठही वेंदा आहियो। त मां ऊचो छो आहियां? छो जी सदैव मां पावन आहियां, सदैव मां शक्तिशाली आहियां न। पुरुषोत्तम संगम युग ते अची करे तव्हांखे बि मां शक्तिशाली ठाहिण जी रास्तो ॿुधाईंदो आहे कि कीअं तव्हां बि शक्तिशाली ठहो। बाबा अची करे पाण खे आस्तिक ठाहींदो आहे, धणी जो ठाहींदो आहे। अञा ताईं पाण नास्तिक हुयासीं न। माण्हू चवंदा आहिनि जेका भॻवान खे न यादि कंदा आहिनि, पूॼंदा आहिनि, उहे नास्तिक आहिनि। लेकिन परमात्मा बाप चए थो कि जेका भॻवान खे ॼाणंदा ई न आहिनि कि भॻवानु केरु आहे, किथे रहंदो आहे, छा कमु कंदो आहे, उहे नास्तिक आहिनि। तव्हां त दुनिया में केॾी मूर्तियूं आदि पूॼंदा आहियो न। पहिरियों त देवी देवताउनि खे पूॼंदा हुयो, पहिरियों लिंग खे, पोइ देवी देवताउनि खे, पोइ यज्ञ तप कयो, प्रकृति खे पूॼियो। हाणे त तव्हां सभिनि जो गुरू ई भॻवानु अथव। तव्हांखे भॻवानु आहे की? त बिना परिचय सां तव्हां सभिनि खे भॻवानु था चओ। हाणे चओ था कण कण में भॻवानु आहे, कच्छ मच्छ अवतार आहे। त इहो थी वियो न नास्तिकपनो। भॻवान जो परिचय कोन था, भॻवान खे कण कण में विझण, त इहो नास्तिकपनो थी वियो न। हाणे हिन नास्तिकपन सां मां तव्हांखे वापसि खां आस्तिक ठाहिणु आयो आहे। तव्हांखे स्वयं जी आत्मा जी परमात्मा जी पहचान थो ॾियां। तव्हांखे मां हाणे धणी जो थो ठाहियां। पहिरियों तव्हां निधन जा हुया न, तव्हांखे थोरी पतो हुयो कि असांजो बाप केरु आहे, असां केरु आहियूं। हाणे तव्हां धणी जो ठहिया आहियो। तव्हांखे परमात्मा बाप पंहिंजो परिचय ॾिनो अथई, तव्हांखे ख़ुदि जो परिचय ॾिनो अथई।
तव्हांजो शरीर त अॼु आहे कल्ह न आहे, त तव्हां केरु आहियो? आत्मा आहियो न। आत्मा न मरदी आहे न, असली में त तव्हां आत्मा आहियो, शरीर थोरी आहियो। तव्हांजो शरीर त अॼु अथव, कल्ह कोन अथव। जीअं त शरीर खे कपिड़ा पाराए थो, सम्झो इहे कपिड़ा जेका पाता अथव, कल्ह इहे ई कपिड़ा न रहंदा त तव्हां छा न रहंदव? रहंदव न। ईअं ई शरीर रूपी बि कपिड़ो आहे। ते कल्ह जो इहो शरीर रूपी कपिड़ो ख़तम थी वञे त तव्हां छा ख़तम थी वेंदव? न। आत्मा कॾहिं बि ख़तम न थींदी आहे। आत्मा त सदैव आहे ई। इहो शरीर कपिड़ो आहे आत्मा जो। त बाबा चए थो पहिरियों मां तव्हांखे ख़ुदि जी पहचान ॾिनो आहे कि तव्हां केरु आहियो? आत्मा ई आहियो। ऐं तव्हां किथे आहियो? कंहिंमें था रहो? हिन शरीर रूपी कपिड़े में मां रवां थी। हिन शरीर रूपी घर में मां वेठी आहियां। अॼु मां हिन घर में वेठी आहियां, कल्ह मां ॿिए घर में हूंदमि, लेकिन मुंहिंजो पीउ केरु आहे? परमात्मा। त इहे सम्झ पाण खे बाबा अची ॾेई करे धणी जो ठातो अथई। मां आत्मा असुल में मूल वतन जी रहण वारी आहियां। मुंहिंजो बाप परमात्मा आहे। मां असली मुंहिंजी आत्मा जो धर्म शांती, पवित्रता, शुद्धता आहे। त मां पतित छो ठहां? मां छो कूड़ ॻाल्हायां? छो विकार में वञां? जॾहिं मुंहिंजो धर्म ई पवित्र आहे, शांत रहणु आहे, त मां छो अशांत थियां? कोई मूंखे शांत करण बि चाहे त मां छो अशांत थियां? जॾहिं मुंहिंजो धर्म ई शांती आहे। सम्झो कोई शारीरिक शरीर जा धर्म त केतिरा आहिनि, हिंदू आहिनि, मुस्लिम आहिनि। कोई तव्हांखे चए कि सम्झो तव्हां सिख धर्म जा आहियो, कोई अची करे तव्हांखे चए थो न तव्हां मुस्लिम धर्म जा आहियो, मुस्लिम धर्म जा आहियो, मुस्लिम, त तव्हां मुस्लिम धर्म जा थी वेंदव छा? न न। त ईअं ई आत्मा जो धर्म शांत आहे। त कोई बि केतिरो बि तव्हांखे अशांत थो करे त तव्हां अशांत छो था थियो? तव्हां पंहिंजी शांती धर्म में टिको न। त इहे सभु स्मृतियूं पाण खे बाबा हाणे ॾेई करे पाण खे वापसि जागृत थो करे। पाण खे भॻवान जो परिचय, बाप जो परिचय ॾेई करे आस्तिक ऐं धणी जो ठातो अथई। त इहे बाबा हर 5000 साल में जॾहिं आत्मायूं ख़ुदि खे, पंहिंजे बाप खे, घर खे भुलिजी वेंदियूं आहिनि। मां कॾहिं सतयुग में कीअं मां एॾा सुख भोॻिया हुया, पूरी सृष्टि चक्कर खे भुलिजी वेंदियूं आहिनि। तॾहिं परमात्मा अची करे आत्मा खे जागृति ॾींदो अथसि कि तूं केॾी सुखी हुई आहे सतयुग में, हाणे तुंहिंजो छा हाल थियो अथई? छो थियो अथई? छो जी तूं कामवश, क्रोधवश, लोभवश, मोहवश, अहंकारवश एॾो कार्य कई न, हिन करे तूं एतिरी दुखी थी वई आहे। तूं पंहिंजे बाप खे कण कण कचिरे में विझी छॾी। तूं देवी देवताउनि जी जेका आत्मायूं तव्हांजा दैवी स्वभाव संस्कार वारा हुयव, जॾहिं तव्हां देवी देवता हुयव, उन्हनि जे लाइ बि तव्हां केॾी उल्टी सीधी ॻाल्हियूं चई अथव। त तव्हां तॾहिं त दुखी थी विया आहियो न। पंहिंजे हुन धर्म जी तव्हां केॾी ग्लानी कई अथव। ख़ुदि जे धर्म जी ग्लानी कई अथव। धर्म खे भुलिजी विया उहो अलॻि बात आहे, लेकिन ग्लानी त थी न। असुल में पाण देवी देवता धर्म वारा केॾा शुद्ध पवित्र हुआसीं, हाणे पतित ठही विया आहियूं त धर्म जी ग्लानी कई आहे न। त जॾहिं पाण अहिड़ा धर्म भ्रष्ट, कर्म भ्रष्ट थी वेंदा आहियूं, तॾहिं बाबा पाण खे अची करे स्मृति ॾियारंदो आहे कि ॾिसो तव्हां छा छा कर्म कयो, हिन करे तव्हां दुखी थी आहियो। त हाणे वापसि खां मां तव्हांखे स्मृति थो ॾियां, इहो ज्ञान थो ॾियां कि तव्हां हर हिकु ॻाल्हि खे सम्झो, सम्झी करे जीवन में धारण करे हलो, त तव्हांजो दुख शांती आपे ई ख़तम थी वेंदो। कोई बि तव्हांखे आशीर्वाद आदि करण मां न आयो आहे। मां त सिर्फ़ु सम्झ ॾियण आयो आहियां कि तव्हां सुबुह खां राति ताईं छा कंदा आहियो, हुन सॼे कर्मनि खे, सोच खे बदिलो। परमात्मा जी शक्ति सां पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे मूंखे यादि करे, आत्मा में शक्ति भरे करे पंहिंजे कर्मनि खे, सोच खे बदिलो, त तव्हांजे जीवन में सुख ऐं शांती आपे ई अची वेंदी। कंहिंखां मांगणा ऐं आशीर्वाद जी दरकार न आहे तव्हांखे ज़रूरत आहे पंहिंजे बाप खे यादि करे, पंहिंजे पाण में शक्ति भरण, पंहिंजे कर्मनि खे सुधारण, पंहिंजी ॿोली खे, सोच खे सुधारणो आहे। रोज़ राति जो या जॾहिं बि समय मिले पंहिंजे पाण खे चेक करो कि मां अॼु सॼो ॾींहुं छा ॻाल्हायो, छा हिन कर्मेंद्रिय सां, हथ पेरनि सां कर्म कयो, छा मां ॾिठो,
छा मां सोचियो कंहिंजे लाइ। जॾहिं सॼे ॾींहं जे बारे में तव्हां पंहिंजे बारे में इहे सोचदव तॾहिं तव्हांखे पतो लॻंदो कि मां कहिड़ो शब्द ग़लति चयो, कहिड़ी सोच ग़लति सोची, कहिड़ो कमु ग़लति कयो। ऐं पोइ बाप खे ॿुधाए करे पोइ हुनजे लाइ सावधानी वठी करे बाबा खे माफ़ी मांगे करे पोइ ॿिए ॾींहं जे लाइ वापसि सां पंहिंजे हुन कर्मनि खे सुधारो। ईअं छा थींदो, जॾहिं आत्मा जा कर्म सुधरी वेंदा त आत्मा दैवी गुण संपन्न थी वेंदी, त आत्मा देवी देवताउनि जी दुनिया में वञण जे लाइक़ु थी वेंदी। पोइ जॾहिं आत्मा तयारु थी वेंदी त इहे पुराणो शरीर छॾे करे कहिड़ी दुनिया में हली वेंदी, देवी देवताउनि जी दुनिया में। अच्छा मीठी मीठी सिकी लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पाण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग का नमस्ते।